पखो वेझो ॻोठ गुलू खान रहवासी उस्ताद महरम अली मुगेरी 3 ॾींहनि खां गुम आहे। वारसनि अगवा जो शक ॼाणाए बाज़ियाब करण जी अपील कई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद मुबारक बलोच। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं पखो भरिसां ॻोठ गलो खान मुगेरी में मौजूदु आहियूं, जिते 3 ॾींहं बावजूद महरम अली मुगेरी जेको आहे सो परसरार नमूने गुम थियल आहे। अचो त उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। पखे वियो ऐं सिज लथे को ऐं टिपैरी जे विच में साईं उतां गुम थी वियो आहे। कंहिं भाइर खे बि ख़बर हुजे या कंहिं हद वारी खे ख़बर हुजे, महिरबानी करे निलाह करणु मदीने वारे साईं जे मुहाबे मुर्शिद साईं कंबर वारे जे सदके, उन्हनि जे सदके मुंहिंजे बचड़े जी ख़बर कंहिंखे बि हुजे, महिरबानी करे मूंखे मां ताईं पहुचाए वञनि। एसपी बाला ऑफिसर कमिश्नर वज़ीर आला सभिनी खे पीपल्स पार्टी वारनि खे रिक्वेस्ट कयो था असांजी मदद कयो वञे, कंहिं बि तरीक़े सां असांजी मदद कयो वञे। ऐं उस्ताद महरम 3 ॾींहं खां वठी लापता आहे, का ख़बर न आहे त किथे आहे। ऐं असां हद जे एसपी साहब खे ऐं डीसी साहब खे ऐं कमिश्नर साहब खे ऐं असां पंहिंजे एमपीए एमएनए खे बि रिक्वेस्ट था कयूं त असांजे हद खां असांजी मदद कयो वञे। त असांजो महरम अली मुंहिंजो भाणेजो 3 ॾींहं खां वठी पखे में जेको आहे दर्जी जो दुकानु हुयो, उन खां टिपैरी ऐं मगरज जे विच में गुम थी वियो आहे। असां ॾाढो मिट माइटनि ॾे ॻोल्हा कयोसीं, किथे बि पतो खोरो नथो मिले। लिला करण अद ऑफिसरनि खे असां अर्ज़ु था कयूं त असांजी मदद कयो वञे। असां सां हर वक़्तु नाजाइज़ियूं थियनि था, हे जेको असांजे नाजाइज़ी असांजे हद खां ॿाहिरि आहे, असांजो बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। मदीने वारे साईं जे सदके, पंहिंजे मुर्शिद कंबर वारे साईं जे सदके असांजी मदद कयो वञे। कैमरामैन मुजीब रहमान सां गॾु मोहम्मद मुबारक बलोच, धरती टीवी, पखो।